शेर चंदुस त तू सामने आ मैं दीदार करूं ताली न वॼाइजो भली तू सामने आ मैं दीदार करूं तब मजा है दीदार करने का बाकी तू और कहीं मैं और कहीं तेरे चेहरे का दीदार कौन करे एड़ी उर्दू ॻाल्हाइण ते ॿुड़ी नथा मरो छा ताड़ियूं ताड़ियूं दोस्तों शेर तो ॿुधाए विड़े तो तेरे आने का दीदार नहीं तू खूबसूरत है क्या है पता नहीं शहर में अरवा खड़ा छॾे हिनखे मौलाना असदुल्ला खोड़ो जे हवाले कजे हे उनजो केस आहे असल में बुल में असां ॾे अची वियो आहे माशाल्लाह महिरबानी साईं थोरी देरि में देगियूं खुलण वारियूं आहिनि पोइ लंगर हलाइजो था प्रोग्राम में अगर मज़ो अचे तो ताड़ियूं वॼाए करे ॿुधाए छॾो दोस्तों तव्हांजी सर वॾी महिरबानी तव्हां आयो हालांकि तव्हांजी तबियत ठीकु न हुई असां त चयोसीं एम्बुलेंस मोकिलियूं तव्हांजे लाइ पर तव्हां अची वियो वॾी महिरबानी तव्हांजी ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सभिनी खे जुमाए छॾियो आहे जी जी ऐं ईअं ई ॿियनि खे खिलाईंदा रहो पाण बि मुस्कुराईंदा रहो ॿिया त खिलंदा तव्हांखे छा थियो आहे तव्हां कॾहिं खिलंदव ख़ुदा जो कसम आहे 30 सालनि खां ॾिसंदो आहियां टीवी ते खिलिया न आहिनि कॾहिं बि अॼु मां एतिरो खिलियो आहियां मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया अच्छा अच्छा वॾी महिरबानी सर असलम भुट्टो साहब इरशाद जागरानी साहब जो अॼु लॉन्चिंग शो आहे छा चवंदव हुनजे बारे में कंपेयर त ॾाढो सुठो आहे शायर पर अॼु एज़ अ सिंगर लॉन्च थियण पियो वञे मां इरशाद जो फैन आहियां ऐं हुनजी शाइरी एतिरी लाज़वाल आहे जो माण्हूअ खे ज़िंदगी जो अहसासु ॾियारींदी आहे ऐं ही वाहिद अॼु जे दौर जो शाइर आहे जंहिंजे लफ़्ज़नि में ज़िंदगी आहे वाह वाह ताड़ियूं